मुल्क में आम चूंडुनि लाइ पोलिंग सुभाणे थींदी। बैलेट पेपर समेत ॿियो सामान पोलिंग हवाले कयो पियो वञे। समूरे मुल्क में 14,90,000 चूंड अमलो ड्यूटी सर अंजाम ॾींदो। 90,675 पोलिंग स्टेशन क़ाइम। 16,766 पोलिंग स्टेशन इंतिहाई हसास करार। इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ॿाहिरां फौज मुक़रर कई वेंदी। वोट लाइ असर ॼाणप कार्ड लाज़मी करार। मुदे ख़ारिज सुञाणप कार्ड ते वोट ॾेई सघिबो। पोलिंग सुबुह 8 वॻे खां शाम 5 वॻे ताईं बिना वक़्फ़े जारी रहंदी। मुल्क में क़ौमी ऐं सूबाई असेंबली जे 855 तकनि ते उम्मीदवार चूंडिया वेंदा। तकनि ते उम्मीदवारनि जे फ़ौत थियण जे सबबि पोलिंग रोकी वई। पंजाब में क़ौमी असेंबली जे 141 ऐं सूबाई असेंबली जे 297 तकनि ते वोटिंग थींदी। सिंध में 61 क़ौमी ऐं 130 सूबाई असेंबली जी सीटुनि ते उम्मीदवार चूंडण लाइ पोलिंग थींदी। ख़ैबर पख्तूनख्वा में 45 क़ौमी ऐं 115 सूबाई असेंबली जे तकनि ते इलेक्शन थींदी। बलूचिस्तान जे 16 क़ौमी ऐं 51 सूबाई तकनि ते पोलिंग सुभाणे थींदी। इस्लामाबाद जे 3 क़ौमी तकनि ते वोट कास्ट कया वेंदा। 12,85,85,760 वोटर्स पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु कंदा। सिंध में आम चूंडुनि दौरान अमन बरक़रार रखण लाइ पाक फौज, रेंजर्स ऐं पुलिस जो फ्लैग मार्च। रेंजर्स सिंध जे तर्जुमान मूजिबि पाकिस्तान रेंजर्स सिंध पारां पाक फौज ऐं पुलिस सां गॾिजी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में फ्लैग मार्च कयो वियो। फ्लैग मार्च दौरान हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन समेत ॿियनि पोलिंग जो दौरो कयो वियो। DG रेंजर्स मेजर जनरल अदर वकास पारां कराची समेत पूरे सूबे में अमन जी सूरतहाल खे बरक़रार रखण जी हिदायत। सुप्रीम कोर्ट जे जज जस्टिस मुनीब अख्तर गुजरात नाला, महमूदाबाद ऐं औरंगी नालनि जे मुतासिर खे मुआवज़ो ऐं मुतबादल घर ॾियण वारे केस में तौहीने अदालत जी दरख़्वास्त ॿुधणी खां माज़रत करे छॾी। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ तौहीने अदालत जी दरख़्वास्त जी ॿुधणी थी। जस्टिस मुनीब अख्तर चयो त बुनियादी केस बि न ॿुधी रहियो आहे, उन करे तौहीने अदालत जी दरख़्वास्त ते ॿुधणी नथो करे सघे। जस्टिस मोहम्मद अली मज़हर चयो त नई बेंच जोड़ण जी दरख़्वास्त चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट खे उमाणी वई आहे। पक्का चांग में चूंड खे पोलिंग जो सामान खणण लाइ ट्रांसपोर्ट न मिली। अमले जो रिटर्निंग ऑफिस अॻियां एहतजाज। असां सुबुह सवेर आरो ऑफिस पहुता आहियूं। असांखे चयो वियो त पोलिंग जो सामान ठरी बि खणी अचो, जंहिं लाइ अवां ट्रांसपोर्ट जो पाण बंदोबस्तु कयो। एहतजाज कंदड़ चूंड अमलो फैज़गंज जो पोलिंग अमलो मीबा पहुचे। उतां खेनि सामान ऐं गाॾियूं ॾिनियूं वेंदियूं। रिटर्निंग ऑफिसर जो मौक़िफ़। घुटकी में घर अड़बड़ता मुर्सता ज़ाल क़तूल। एडीसी कॉलोनी में वसीर मोहल्ले में जवाबदार तेज़धार औज़ार सां पंहिंजी घरवारी गुलशन वसीर जो गलो कपे क़तूल करण बैदि फरार थी वियो। पुलिस पहुची लाश ज़रूरी कार्रवाई लाइ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। शेख भिटकियो वेझो नौजवान जो केले जे बाग मां तशद्दुद थियल लाश। पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मक़तूल जे ॻोठ अली ख़ान वसाड़ वासी अमर जी कोरी तौर सुञाणप। इलाइक़े वासियुनि मूजिबि नौजवान भाॼियूं खपाए ॻोठ न वञी रहियो हो त नामालूम माण्हुनि पारां रोक रक़म फुकाए मुज़ामत ते नौजवान खे घुटा ॾेई क़तूल कयो वियो आहे। कंबर भरिसां रोड हादसे में 2 जवान फौत। ॿियो चांडियो भरिसां मोटरसाइकिल ऐं ट्रक में ज़ोरदार टकरु पियो। हादसे में कंबर जे बुर्डाका निवासी बाबर अली बुर्डो ऐं यासीन अली फौत थी विया। नौजवान मज़दूरी करण लाइ लाड़काने वञी रहिया हादसे जो शिकार थी विया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात। थधि में बाद कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि MHNR रोड, II चंद्रीगढ़ रोड, थर्ड नर्सरी, सदर ऐं ओल्ड एरिया में हल्की बरसात पई। ठठे साले बटरे भरपा थियल इलाइक़नि में बरसात जो वसकारो थियो। बरसात सबबि रोडनि थोरे हेठां वारनि इलाइक़नि में पाणी भीजी वियो। बिजली जो निज़ाम डामाडोल।